जलपाल कहते हैं, नादे अली अली मुश्किल तुम्हेरी हमदम मुश्किल कुशाई। साउंड को ऊपर दियो सबे इते कोई भी नहीं बींदो नूर बाबा थोड़ा इते करो सब पैसे थी सब पैसे अरे काहे पैसे दे दियो अदा परे थियो जो गया ए नवी लोग जाए स्टेज कर मुझे सहारो तो जी जिंदगी जो साथी है वही असांखे विच मंज़िल में छॾे असांखे भॻवान वापस अचण जा वाइदा करे हिनजे वजूद मां ज़िंदगीअ खे ज़ोरी धार कयो वियो आहे चाचा हे मोहन आहे हिनखे मारियो वियो आहे ऐं तव्हांजे साम्हूं तव्हांजो गबरू जवान पुट ऐं मुंहिंजो गाढ़ो घोट न पर हिकु लाश रखियल आहे चाचा चाचा ये मरी चुका है चाचा ये मरी चुका है चाचा जिंदा दिल कोमू दायरा कलूर नहर पीना जो नौजवान कपड़ू जान वक्त खागा पेरिया पुठा वञे ये कलूर उन मुआशरे में थी रहा है जो पंहिंजो मुआशरो सौर में जाए वेठे असां सब जहाल जे जगह ते बीठा आहियूं जहाल जे जगह ते असां पंहिंजी ज़ात में एतिरा त गर्क थी चुका आहियूं जो असांखे हाणे क़ौम जी ॻाल्हि करणु
असांखे नंढी ॻाल्हि थी लॻे हे मुंहिंजो चाचा तू परेशान न थी ऐं नहीं वरी इहो सोच त कातिल केरु आहे मिलंदो चाचा ज़रूरु मिलंदो हिकु ॾींहुं कातिल जो पहिरों ज़रूरु मिलंदो मूंखे उमेद आहे मूंखे त मुंहिंजा ही गैरतमंद भाइर मुंहिंजो साथ ज़रूरु ॾींदा पंहिंजी हिन लाचार मजबूर ऐं बेवा भेण जो साथ ज़रूरु ॾींदा ऐं कातिलनि खे उन्हनि जे अंजाम ताईं पहुचनि होसि ताईं सुख सां न मिलंदा ही पंहिंजे ॿाहिरि थियण जो हक़ ज़रूरु अदा कंदा चाचा ज़रूरु अदा कंदा छो त मां सिंधू आहियां ऐं ही सभु सिंधूअ जा सचा सबूत आहिनि चाइना जी गैरत एतिरो बि गवाह न कंदी छो मां मजबूर ऐं लाचार भेण लाइ वक़्तु कढणु पंहिंजा कम सिराए मुला आवाज़ उथारण लाइ रोड रस्ते ते निकिरी अचनि छा मुंहिंजा ही भाउ मुला एतिरो बि न करे सघंदा चाचा न मुंहिंजी अम्मा कुछ में था करे सघनि तो हिननि जे अॻियां ई तुंहिंजे घोट खे गाली मार आहे हज़ारनि जे हुजूम में दहशत फैला वियो हू पंहिंजे गैरतमंद ॿारनि खे पुकारींदो रहियो हाणे को मुंहिंजी मदद करे ये उन मुआशरे में थींदो आहे जेको मुआशरो जहालत में हुजे में काबू में करे मूंखे दुखी न ॻाल्हि जो न आहे त मुंहिंजे पुट जो लाश हिते पियो आहे अॼु तुंहिंजो घोटु सुभाणे हिनजो भाउ ये लाश ई न रहंदा हिन लाशनि खे केरु बि रोके नथो सघे छो त असां जहालत जे दुनिया में रहूं था असां जाहिल क़ौम आहियूं जो असां दुश्मन खे सुञाणो कोन था इहो लाशनि जो सिलसिलो हलंदो रहंदो तेसीं ताईं हलंदो रहंदो जेसीं ताईं असां हिकु मुठ नथा थियूं तेसीं ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो मां सभिनी खे हथ जोड़े अर्ज़ु कयां खुदा जागो जागो सुभाणे हिन थे जो असां इतिहास जे वर्कनि मां असां ग़ाइब थी वञूं उन खां पहिरियों ई जागो
वचन कयो मूंसां वाइदो कयो कसम खणो ने धरती भाउ जो मुआशरे में जैसी देर असां इन मुआशरे जो गंद साफ़ न कंदासीं त इहा बदबू असांजे घर ताईं पहुचंदी। असां इन बदबू खां आज़ाद न थी सघंदासीं। जेकॾहिं असां पंहिंजे मुआशरे खे साफ़ सुथरो रखूं था त कॾहिं बि असांजे घर में बदबू न ईंदी। इन्हें असांखे पंहिंजे घर खे साफ़ करण जी ज़रूरत पवंदी। जिन क़ौमुनि में क़ौमी कब्ज़ो आहे अॼु बि उहे पंहिंजे क़ौमी जज़्बे सां चंड लाइ पंहिंजी तरीक़े रखियो। असां त चंड लाइ रखण खां परे थियासीं पर असांजे मथां कोई जहाज़ जो चंड आहे उहो ई न हिलाए सघिया। असांजी क़ौमी गैरत मरी चुकी आहे असांजी क़ौमी गैरत। असां ज़िंदा आहियूं त सिर्फ़ु पंहिंजे रिश्तनि जे लाइ, पंहिंजे फर्ज़नि जे लाइ, पंहिंजे ॿारनि जे लाइ, पंहिंजी अना जे लाइ। कहाँ मुझे फायरिंग मत ये इल्जाम मत हमारी सबों जिनके जमाने बाज सुनती हमें ये बच्चा निवाला कराया हुआ उन्हें घेर में नहीं मरी सके चाचा। जिनके बालक पड़ गई सिंध की छाती में आप चदर अन्य जा लोला कराए गबरू जवान था जाओ एक लेकर बची मेरी माँ जी कुक न जाएगा। जिनकी लगन में सिद्धू जेके रात जो मेरा का करे मच्छा भाई शाह सज्जन में सामिया जी वायु उतर उन्हें गैरत नथी मरी सके। जेके पेदी सर जमीन वनी नहीं बनी था पेदा कुकरा कुआए करे उन्हें गैरत नथी मरी सके चाचा नथी मरी सके। itu semua itu suara itu dunia darinya jawab saya kok ini kira dia marah bicara dia buat dia suara itu dunia darinya kok untuk mencapai आज पेजी इन भेड़ सा वचन कयो आई पेजे घेरा के मन गुजर जो सबूत जो खुदाए करे सबन पे तताजी कोमी घेरा चियरी आए वायदो कयो मुसा जिया नासी कौम लाए मरा नासी कौम लाए जिया नासी कौम लाए मरा नासी कौम लाए अत्या आगे वट सिर संभाया काट परी कबूल तो मच्छर भाई घट मथा महायन जा पयान सी पट कड़ाकी ऐं हट हुसण जो रूप में
में छा जाती रहा हो दी तो लगे हम खूनी कटे हो जाए जैसे तांगे जायवादा की खबर है जायवादा थे उसको मेरा नेड़ा भी सबूत नहीं ना जंज बिना ते का गिरफ्तारी अमल में आए सके वो बुधाए तो ऐनी शायदी मौजूद है इन करे जांच पे गया तो किथे हुए इतने तो नहीं बैठा इंस्पेक्टर साहब सोशल मीडिया से अलाए केतरी किल्पू पियो है जंहिंमां साफ़ नज़र अची रहियो आहे त चंद ज़ालिमन मुंहिंजे पुट खां गाॾी में लाहे ऐं हज़ारनि जे मजूमनि ते तशद कयो वियो एतिरो तशद कंदा रहिया एतिरो तशद कंदा रहिया जो हू तड़पी मरी वियो छा उहे तुंहिंजी नज़र मां न आहिनि गुज़रिया जो तूं हिते आयो आहीं एॾी यादि ॾिठो आहे मां उहे वीडियो समूरी वीडियोस मूं ॾिठियूं आहिनि ऐं सभु जूं सभु वीडियोस तस्वीर जे हिक रुख खे ज़ाहिर कनि थियूं ऐं जॾहिं त ॿियो रुख अञा पोशीदा आहे आई मीन निकिल आहे मिस्टर मेहरा या त उन्हनि शायदनि सां मिलण खां पोइ ई ख़बर पवंदी त आख़िर उहो कहिड़ो सबबु हुयो कहिड़ो मसइलो हो उहे माण्हू एॾो सख़्तु क़दम खणण ते मजबूर था छा उहे माण्हू आहिनि कोन्हे इंस्पेक्टर साहब या क्रिमिनल एक्टिविटीज़ में मुलविस आहिनि या उन्हनि जो पेशो ई फोन करणु आहे मिस्टर मेहरा जेकॾहिं तव्हां ऐनी शाहिदीन मुंहिंजे साम्हूं पेश कयो था त मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां तव्हांजे पुट जो इंसाफ़ ज़रूरु कराईंदुसि बाक़ी जेसि ताईं असल सबूत ज़ाहिर नथा थियनि तेसि ताईं मां इहो मसइलो हल नथो करे सघां इंस्पेक्टर साहब असुल सबब आहे जहालत जेका असांजे मुआशरे मां ख़तम न आहे थी सघी मसइला त हर क़ौम में थींदा आहिनि हर मुआशरे में थींदा आहिनि सुलझल क़ौमुनि में थींदा आहिनि पर सुलझल क़ौमूं पंहिंजे कानूनी दायरे में रही करे उहो मसइला हल कंदियूं आहिनि पर असां हिते पंहिंजो ख़ुदि कानून बणिजी चुका आहियूं ऑन द स्पॉट मसइले खे हल करण लाइ कोशिशि कंदा आहियूं विच रस्ते में अदालत लॻाए ऐं हज़ारनि जे मजूम जे विच में उन मज़लूम खे मारियो वियो इहा छूट कंहिंजी तरफ़ खां मिलियल आहे तव्हांजे तरफ़ खां या असांजी तरफ़ खां या हिन मुआशरे जी तरफ़ खां ये मुआशरे जो गंद कॾहिं बि साफ़ न आहे थींदो ये तव्हां था कयो असांजे मुआशरे जा मुहाफ़िज़ तव्हां असांजो किरदारु अदा था कनि चंद टकनि जे पैसे जे ख़ातिर अमीरनि जे हलो नाच नचनि था इंस्पेक्टर साहब उन मुआशरे में आरामी ॿार पैदा थींदा आहिनि हिते अकलूं रोज़ पिया अचनि जेके तव्हां सुञाणे सघो न असां सुञाणे सघूं मिस्टर मेहरा मूंखे तव्हांजे जज़्बात जो क़दुरु आहे मां ॼाणा पिया
मां जानिया था त जंहिंजो नौजवान पुट ऐं उनजी पीढ़ीअ जो सहारो दसी हुजे त उन मथां छा गुज़रंदी आहे जो मूंखे अहसासु आहे। पर मिस्टर मेहरान, तव्हां सां मुंहिंजी हमदर्दी हुअण जो इहो मतिलबु न आहे त मां कानून जूं सभु हदूं लकीरूं नतारे करे मुजरिमनि खे अदालत बजाए ऑन द स्पॉट गोलियूं हणी मारे छॾियां। न मिस्टर मेहरान, न। कानून जूं बि कुझु मजबूरियूं हूंदियूं आहिनि। जेसि ताईं असांखे सबूत नथा मिलनि त असां मुजरिम खे मुजरिम नथा चई सघूं। इन करे चवां थो त जेकॾहिं तव्हां वटि अहिड़ी शाइदी न आहे त उहा असांजे साम्हूं पेश कयो। बाक़ी मिस्टर मेहरान, तव्हां जेके वीडियोस जी ॻाल्हि कयो था न, उन्हनि वीडियोस में हज़ारनि जो मजमो आहे, हज़ारनि जो। ऐं तव्हां इन ॻाल्हि खां बख़ूबी वाक़िफ़ हूंदो त मजमे जी न ई का शक्ल हूंदी आहे ऐं न ई को नालो। हाणे मूंखे तव्हां ई ॿुधायो त मां गिरफ़्तार कयां त कंहिंखे गिरफ़्तार कयां, त कातिल केरु आहे? मां तो मूंखे ॿुधायां त कातिल केरु आहे। मां आहियां कातिल, मां आहियां पंहिंजे पुट जो कातिल, मां आहियां। घणो वक़्तु अॻ में जॾहिं हुन ॿार खां हिकु नौजवान जो लाश आयो, जीअं मुंहिंजे पुट खे बेइज्जती सां मारियो वियो, उनखे बि हुन बेइज्जती सां मारियो वियो। ऐं मुंहिंजी भेण दाहूं कंदी रही, कुकू कंदी रही त मुंहिंजा ग़ैरतमंद भाउ मुंहिंजो साथ ॾियो, मुंहिंजो साथ ॾियो त जीअं मुंहिंजो फैसलो थिए, मूंखे हक़ मिले। पर हुन वक़्तु मूं इहो सोचियो त मुंहिंजो छा वञे, हीउ मुंहिंजो मसइलो न आहे, हीउ हुनजो मसइलो आहे। पोइ इहे लाश ईंदा रहिया, कुदरत पुछंदा रहिया ऐं मुंहिंजे पुट जो लाश थी वियो। ऐं असां तमाशो ॾिसंदा रहियासीं। पर असांजी गैरत कान जागी जो असां पंहिंजा कम छॾे गैरत जो मुज़ाहिरो कयो, उनजो साथ ॾियूं। हा, असां ख़ामोश तमाशे बणिजी जो ॾिसंदा रहियासीं। अॼु जॾहिं मुंहिंजे पुट खे बेदर्दी सां कुटो वियो, मूंखे इन ॻाल्हि जो अहसासु पियो त काश हुन वक़्तु मां इहो एहतजाज कया त अॼु मुंहिंजी इहा पीढ़ी जो जेको सहारो उहो ख़तमु न थिए हा। पर असां कुझु न कयो, जे इहो सिलसिलो रहियो त इहे लाश ईंदा रहंदा, इहे कुदरत पुछंदा रहंदा। अॼु मुंहिंजो पुटु को आहे, सुभाणे हुनजो भाउ बनंदो ऐं सुभाणे वरी तुंहिंजो भाउ बनंदो। इंस्पेक्टर साहब, वो ॾींहुं वेठो आहे जो तुंहिंजे घर में को जवान का गाड़ी बाहर जो लाश ईंदो, पोइ तोखे ख़बर पवंदी त जंहिं जाइ ते बार करे उहो इहो गुज़रंदो आहे। वञा थो ॾिसो न, खणी जो कुझु बेगुनाह मारिया विया आहिनि ऐं कुझु मासूमनि जो खून पियो आहे। पर ईअं हरगिज़ न आहे जो उन्हनि सां इंसाफ़ न थियो हुजे। अञा बि कातिलनि जी तलाश जारी आहे। हीअ लाश जो सिलसिलो कॾहिं हिकिड़ा कातिल ॻोल्हे हथ कयूं था त ॿिया क़तल थी था वञनि। हाणे केरु आहे मुंहिंजो कातिल? आहे को?
कातिल के तुम्हारे कातिल मासूम जो ही माशरो कातिल है आखिर कैसी ताई लाश एक कदम न था खड़ो ये लाश ईदा न था ऐसा लाश के सफर करदा रहंदा सी केरी जे इन जो कातिल ऐसा असा केरो फर्क हां तो फर्क पाए तो ना बस फार्मल पूरी करनी है इनके खड़ा है वनी पोस्टमार्टम कराने दे जिसम के चीरे फाड़े फिटो तो कया ओए जे ने जो को बाहर से बोला ओए उनके ने लाश मिला Nisar याद आई तुम तो लक्की करोड़े मारे साए we rolled the rest of the week बकवास कर दो थोड़ा तब मुझे लक्के वाले साहिब ठीक है मुझे पुत्र जो इंसाफ न दो तब मुझे वार से उठी कोदा अरे धरती दोने चली जा बारिश दलाना सिर्फ बार मैंने जो कुत्ते कहेंगे सन्याम मारो मानिया मैंने जो गोब बारिश आने जो कर आयत की सूरत में हुई और डायरेक्शन की सूरत में हुई तो हद के मारने लायक ताड़ी हो जाए तो बगा भी सकता है नेशनल परफॉर्मिंग आर्ट अकेडमी का है नापा और सॼे सिंध में ड्रामा कराए पई तमामु घणी कोशिश सां असांजे फरज़ंद मलिक खजूअ ड्रामो हथु कयो ऐं जेका तहरीर ॾिठी तव्हां जुमिलो जुमिलो ॾिठो असांजे साईं नूर गौर खे लिखियो हुयो अॼोके हिन परफॉर्मेंस में किरदारनि में हक़ीक़ी रंग भरण में असांजा आर्टिस्ट सीनियर असांजो पुराणो साथी आहे इस्माइल जांडियो असांजी न्याणी महक आयशा महक फन जी महक आहे हिते हुन पंहिंजे फन जी ख़ुशबू फैलाई असांजो फनकार आज़म जीअं असां वटि हिकिड़ो क़ाइद आज़म आहे ॿियो हिकिड़ो फनकार आज़म आहे आज़म मेंगल